अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तहीम। दोस्तों अॼु सुरसूरनि भरी ससुई मां गुजारतूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थियो आहियां। उमेद आहे त अॼु जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे यकीनन पसंदि ईंदी। मौज़ू जे आगाज़ खां क़बल तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके बि दोस्त नवां चैनल ते अचनि था, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं असांजी ग्रुप ऐं वीडियोनि खे अॻिते वधाइनि त जीअं वधि खां वधि दोस्त हिन में शरीक थी सघनि, ऐड थी सघनि। दोस्तों हलूं था सूखड़ियुनि तरफ़। पहिरीं सूखड़ी सुर ससुई मां गुजारत चए थी त पखी आया ॾेर मुंहिंजे कपिड़े जो न्याऊं, ईअं न चयाऊं पखी थी ससुई। अदा पखी तकिड़ो कपिड़े जो आहे वर ऐं पखी आहे आड़ी। पखी थी आया ॾेर मुंहिंजो कपिड़े जो न्याऊं, ईअं न चयाऊं पखी थीड़ी ससुई। ईअं नथी चए, चएती तकिड़ा आया ॾेर मुंहिंजो वर न्याऊं, ईअं न चयाऊं तूं बि आड़ी ससुई। दोस्तों वरी ॿी गुजारत सुर ससुई मां। हाणे सही पुनल ससुई खां खॼी वियो, सुबुह जो थी ॾिसे त भाणा ई भीख लॻा हिते वठी रोजराड़ो ई पिटको कई त सरतनि साहिलनि ऐं घर वारनि चयुसि त हाणे जेको थियणो हो सो थियो, बहरहाल तूं खा पी वेह। त हिते ससुई जो ॻाल्हाइण आहे त रछनि मंझि वखर मुंहिंजो जीत पुन्हूअ सां। अदा रछ आहे शीशो, वखर शरबत ऐं जीत आहे पीअण भला। चएती शीशनि मंझि शरबत मुंहिंजो पीअण पुनल सां। उमेद आहे दोस्तों त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे यकीनन घणी पसंदि ईंदी ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द वरी नए सुर मां सूखड़ी खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजनि प्यारनि जो रखिजो ख़्यालु। शमशेर तहीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।